नौशर फिरोजबावा के ख़बर ॾींदा आलम डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज जे शागिर्दनि जो कॉलेज जी बिल्डिंग जो तमीराती कम मुकम्मल न थियण ऐं ॿियूं बुनियादी सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। कॉलेज जी इमारत खे तमीर थींदे 15 साल गुज़री विया आहिनि, पर हींअर ताईं इमारत जो कमु मुकम्मल न थी सघियो आहे, जंहिं करे बॉयज़ कॉलेज में पढ़ण ते मजबूर आहियूं। शागिर्दियाणियूं गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज ठारू शाह जे शागिर्दाणियुनि मारिया सोलंगी, अलीशा, लुबना, मारवी सहतो ऐं ॿियनि कॉलेज अंदरि तदरुसी अमल जो बाइकाट कंदे एहतजाज कंदे चयो त कॉलेज जी इमारत खे तमीर थींदे 15 साल गुज़री विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं इमारत जो कमु मुकम्मल न थी सघियो आहे, जंहिं करे बॉयज़ डिग्री कॉलेज में तइलीम पिराइण ते मजबूर आहियूं। उन्हनि चयो त बॉयज़ कॉलेज में मेल स्टाफ ऐं शागिर्दनि सां तइलीम हासिल करण में ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि, जंहिं करे केतिरनि ई शागिर्दनि कॉलेज अचणु बंदि करे छॾियो आहे। अहिड़ियूं शिकायतूं तइलीम खाते जे आला अमलदारनि खे बि कयूं आहिनि, पर को बि तदारुक न पियो थिए। उन्हनि मुतालबो कयो त फौरी तौर ते गर्ल्स कॉलेज जो कमु मुकमल कराए तदरीसी अमल शुरू करायो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कया वेंदा। बस